जल जलालहू। ओ मुझा करीम रब अज 12 रमज़ानुल मुबारक साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं सदाम हुसैन सियाल साईं बादशाह महबूब जी घर में लख सलवात पढ़ाया। रोज़ेदारनि खे रोज़े जी इफ्तारी कराईंदा। अॼो को साईं वारनि जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। रब महबूब जो फरमाना हदीस में आ त रोज़ेदार जी दुआ इफ्तारी जे टाइम क़बूल थींदी आ। रब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए सदाम हुसैन सियाल साईं खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं गुलाम मोहम्मद साईं जे सभिनी बचड़नि खे सजाद अली साईं खे नौकरी अता फरमा। मुंहिंजा रब मोहम्मद ऐं उन जी आल जो वास्तो थिए। अली असगर मासूम जो वास्तो थिए। ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा। ईरान जे दुश्मन खे निस्तो नाबूद फरमा। अमरीका इसराइल खे निस्तो नाबूद फरमा। ओ मुंहिंजा अल्लाह असांखे रमज़ान जा सभई रोज़ा रखण नसीब फरमा। अली असगर जे सदके असांजा रोज़ा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। ओ मुंहिंजा करीम जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। सुन्नी शिया मोमिन जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ क़बूल फरमा। साईं कोरट जो रीडर कुर्बान अली सहतो साईं खे साईं जे सभिनी घर वारनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह यार फुल पोटो साईं जा दीदार अहमद सियाल साईं जा मोहम्मद बिलावल सियाल साईं जा बेड़ा पार फरमा। साईं मोहम्मद हाशिम सियाल साईं जा बेड़ा पार फरमा। जंहिं गुलाम मोहम्मद साहब खे सदाम हुसैन साईं खे जंहिं भी अॼु दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।